जो करे ह्यां ठारे छड़ी ओ कख पन साईं साड़े छड़ी ओ पंहिंजो करे ह्यां ठारे छड़ी ओ कख पन साईं साड़े छड़ी ओ कख पन साईं साड़े छड़ी। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी तव्हां आहियां मुंहिंजी पंहिंजी सिंगर रुखसाना अमारवी ऐं जीअं त मुंहिंजो न्यू एल्बम अची रहियो आहे YS प्रोडक्शन में, जंहिंजो चीफ सिलेक्शन शाइर आहे मंज़ूर शाबराणी साहब ऐं जंहिंजा सिलेक्शन शाइर आहिनि समीर फुलपोट्रो, सदाम शाबराणी ऐं मोलाई साबिर शाबराणी, मोलाई जावेद शाबराणी ऐं हुन सां गॾु मोलाई याकूब शाबराणी, बख्शल ख़ान रिड रूपा वारो ऐं दोस्त अली लुंड, इमरान मस्तोई ऐं नदीम मस्तोई ऐं हुन सां गॾु महताब सोलंकी, मीरल ब्रह्माणी राजे गंडे वारो ऐं रियाज़ बिरोही फाल वारो ऐं सरदार अली शाबराणी ऐं हुन सां गॾु सरदार वाजिद सिहोल मेहण वारो ऐं हुन सां गॾु शामिर अब्बासी, मुमताज़ कलोड़ो ऐं अल्लाह बख्श पंवर ऐं जंहिंजो प्रोड्यूसर आहे मोलाई याकूब शाबराणी ऐं ख़ासि तावन मीर मोहम्मद शाबराणी, वाजिद कंगो ऐं शौकत शाबराणी ऐं गुलहसन मस्तोई ऐं सलीम सराइकी बहावलपुर वारो। ऐं हिन एल्बम जी रिकॉर्डिंग थींदी कंबर में उस्ताद हामिद मेमुर जे स्टूडियो ते। ऐं उम्मीद कयां थी त जीअं मुंहिंजा ॿिया एल्बम थी चुका आहिनि उन्हनि एल्बमनि वांगुरु ही एल्बम बि अव्हां सभिनीनि खे तमामु घणो पसंदि ईंदो। ऐं आख़िर में मां अव्हां सभिनीनि जे अॻियां हिकु दोहिड़ो पेश कंदसि। उमेदु आहे त उहो दोहिड़ो बि अव्हां सभिनीनि खे बेइंतिहा पसंदि ईंदो। जलण वारा जलंदा रहंदा, जलण वारा जलंदा रहंदा, असां आशिकनि जा मेला ईअं ई मचंदा रहंदा। थैंक यू सो मच।